दोस्तों बहरहाल जो ही शहर वासियों घाटू ज़िले जा मम्मी अगवान साहबी दोस्त मोबे वतन साथियों अस्सलाम वालेकुम जी। वालेकुम सलाम सर। तव्हांजो निहायत शुक्रगुज़ार आहियां। ही जिदोजहद हलंदड़ा जोईअ में मुख़्तलिफ़ जायुनि खां थींदो पियो अचनि। 8 महीना थिया आहिनि, थोरो वक़्तु लॻो तव्हां ताईं पहुचण में, पर ॾींहुं बि ॾींहुं ॾिसां थो सिंध जो टेम्परेचर, सिंध जी गर्मी, सिंधियुनि जी गर्मी हिन हसास मामले ते सिंधू नदीअ जो सौदो जेको हितां जे सदर पंहिंजे इक़्तिदार ऐं पंहिंजे ख्वाहिशनि जे वर चढ़ी ऐं पंहिंजे टोले समेत सिंधूअ जो जेको सौदो कयो, जेके कैनाल कया ठाहिण जा ऐलान कया, उन ते जेको रिएक्शन आहे मुझे ख्याल में वो एतरो गैर मामूली है वो पंहिंजो फैसलो ॾेई चुको है। पर उन जी गर्मी जॾहिं अॼु 8 अप्रैल ते आयो आहियां जोईअ में भाणे तो इस्तक़बालनि खां वधीक साह आई आहे, लेकिन तव्हांजी गैरत अला कंदो वधाईंदो वञे नतीजा पेश कंदो। हारी जो लीडर मजदूर जो लीडर पूरी सिंध जो लीडर नवन शामिल थींदड़ दोस्तनि खे अधिकार चवंदो। असांजे दोस्त बुराना बि बावटो ऐं लिस्ट सॼी पढ़ी वियो आहे रोशन में। उन्हनि सभिनी दोस्तनि खे यकीनी तौर ते ही क़ौमी सफ़र आहे। साईं GM साहिब ॾाढो रस्तो ॾिसियो जेको बेलोस पंहिंजे वतन सां इश्क कंदड़ माण्हुनि जो ओघरो पैदा कयो अथसि, जेको अॼु संदसि विछोड़े खे 30 साल थिया। पर जॾहिं सिंध ते वार थियो आहे त हुन जेके लख पीछे छॾिया आहिनि उहे पंहिंजे थर में, कोहिस्तान में, कश्मीर में, कराचीअ में ऐं जोईअ में वो लखनि जी तइदाद में निकिरी उन क़ौमी घर जे इज़हार सां सॼे इन सिंध ते थींदड़ नाइंसाफ़ियुनि खे रद्द कयो अथनि ऐं उहो ई आहे लॾो जेको वरी बि गैरत जो इज़हार करे अॼु निकिरी पियो। उन करे इन्हनि खे अंदाज़ो न आहे, अंदाज़ो हाणे ज़रूरु थियो बिल्कुलु त ही क़ौमी जिदोजहद या साईं जेके पंहिंजे क़ुर्बानी ॾिनी, पंहिंजी सोच ॾिनी, उहा जीअं फैलाई आहे उहा केतिरी पुरअसर ऐं ताक़तवर आहे जो वक़्त जा जेके दुनियादारीअ जूं शयूं आहिनि उहे त शायदि मैनेज करे पई वञे सरकार एस्टेब्लिशमेंट, पर क़ौमी गैरत जॾहिं सुवाल थो अचे त क़ौमी ताक़त जी गैरत जे अॻियां ही बेमान ताक़तवर नामनियाद MPA MNAs ऐं वक़्त जे रियासत जे हुकुमराननि जा दलाल सियासतदान उन्हनि जे अॻियां अखर में न पहुची सघनि। दोस्तों सिंध ते इहा मुसीबत आई आहे, ये हिक ॾींहं जी साज़िश न आहे। आऊं हुनखे पोयनि 3 सालनि खां वठी थींदड़ 3-4 सालनि खां वठी रिथा आहे ऐं ये मौजूदा रिथा तो चवां जेका पानी ऐं ज़मीनुनि जी शक्ल में आई आहे। 2022 में डिप्टी कमिश्नर ने मौजूदा वज़ीर आला जे मार्फत ज़रदारी या नोटिस तैयारियो जिते 1000 एकड़नि खां मथे जमीन सिंध में कंहिं ज़िले में कॉम्पैक्ट हिकिड़ी जाइ ते हुजे उनजी निशानदेही करियो। या छाजे लाइ हुई, यानी 2022 में तैयारी पे थी, उन करे उहा निशानदेही थी। बाक़ी शयूं त मादनी वसीला ऐं सामूंडी पट्टी ऐं ॿियूं शयूं त कथियूं पयूं हुयूं, पर
फैसला कंदो भले मिल्कियत सूबे जी हुजे फेडरल डिपार्टमेंट उहा सॼी मिल्कियत उन लाइ कानून साज़ी में हिननि कई पीपलन लीगलन गॾिजी कई ऐं उहा कानून में एक्ट पास करे ऐं SIFC खे कानूनी शिकिल ॾेई ऐं हिकिड़ी अलॻि सेक्रेटेरिएट ठाही ऐं तव्हां ॾिसंदो त उहा मिल्कियत ॾियणु शुरू कई अथनि हाणे उहा कीअं उहा तव्हांखे उमरकोट में नज़र ईंदी उहा तव्हांखे ख़ैरपुर में नज़र ईंदी उहा तव्हांखे बदीन में नज़र ईंदी उहा तव्हांखे कराची में ठटे ऐं सिजावल में उते उते नोटिस निकिरी विया आहिनि किथे ऑफिसूं ठही वियूं आहिनि किथे कब्ज़ा थी विया आहिनि ऐं उहा ई तव्हांखे जोईअ में नज़र ईंदी त ही सहूलियतकार ज़मीन जी शक्ल में असांजे मादनी वसीलनि जी शक्ल में कानून जरिए जॾहिं जबर जो जॾहिं सौदो पे थियो तॾहिं बि उनजे मथां ठपो छाजो ॾिनो SIFC यानी इहा मोहर कानूनी उनखे हैसियत हिननि हुकुमराननि ॾिनी ख़ुसूसी तौर ते जॾहिं ही 8 जुलाई 2024 जो जेको सदारती फैसलो थियो प्रेसिडेंट हाउस में उनजे ऑफिस में ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव जी मीटिंग थी उनमें फैसला कया विया ऐं चयो वियो नवां 6 कैनाल ठहंदा उहे स्ट्रेटेजिक हूंदा मुल्क जी सलामतीअ जा हूंदा उन्हनि जी संभाल सूबाई ऐं ॿियनि हुकूमतुनि न पर उन्हनि जी संभाल ख़ुदि उन इदारनि वटि हूंदी ऐं पोइ उहो फैसले जो सबब यानी अप्रूवल मुल्क जे वॾे में वॾे उहिदे वफ़ाक़ जे अहम नुमाइंदे या मथे खां मथे जेको असांजे पाक अफ़वाज जो बि चङो मुड़ुसु ऐं सॼे मुल्क जे हुकूमत जो मथियूं जेको आख़िरी ऑर्डिनेंस ते बिल ते साई कंदो आहे उन खां गैर आईनी अमल कंदे यानी हेठां खां मंज़ूरनि खां सवाइ इहो अप्रूवल ॾेई ऐं पंहिंजो कम खे शुरू करे ॾिनो ऐं कई लखे एकड़ ज़मीनूं उन्हनि रेगिस्तान में सिधियूं करणु शुरू करे ॾिनियूं उन करे उन सां गॾु जॾहिं पोइ 6 महीननि में दोस्त सवेल ॻाल्हाए विया आहिनि ॻाल्हियूं आयूं मञण लाइ तयारु कोन हुआ केरु मञण लाइ तयारु कोन असुल चुप केरु मञण लाइ न को सिंध जा वज़ीर न को MNA ॿिया पर जॾहिं वक़्तु पोइ ज़ाहिर थिया अॼु सॼो आलम आश्कार अची वियो आहे इन सॼे जो करण जो अप्रूवल प्रेसिडेंट आसिफ ज़रदारी ॾिनो हाणे पाणीअ जो सौदो सिंधूअ जो सौदो उन कयो आहे उन में हाणे उन जा बेनिफिशरी हाणे उन में फेडरल गवर्नमेंट में थी वई आहे पंजाब गवर्नमेंट में थी वई आहे सिंध गवर्नमेंट में थी वई जेका ज़मीन अलॉट कंदी पई वञे हाणे सॼे इन प्रोजेक्ट लाइ आयल हथरादू इलेक्शन के ज़रिए जाली इलेक्शन के ज़रिए आयल हुकुमरानी उनजी मालिक ते बीठी आहे असां इन फज़ा में जॾहिं ॾिठो त एस्टेब्लिशमेंट बोते आहे वफ़ाक़ी हुकूमत बोते आहे सदारती महल बोते आहे सिंध हुकूमत बोते आहे ऐं सभु सिंध जा मारा थी बीठा आहिनि त दोस्तनि में सलाह कईसूं गॾिजणियूं सहीसूं त हाणे छा करियूं पोइ अलाह जो आसरो रखी इहो ज़हन में रखियोसीं सिंध जे माण्हुनि वटि वेंदासूं हिक हिक वटि वञी ॿुधाईंदासूं लखे माण्हुनि सां खे आगाही मुहिम ॾींदासूं माज़ीअ में ई रहियो आहे माज़ीअ में रस्तो इहो रहियो आहे त जॾहिं हिते यज़ीद आई त अक्सरत उते सरेंडर कयो पर इमाम छा रस्तो હતો हुन चयो त बाबा आउं या बैत न कंदुसि ऐं किथां निकितो माण्हुनि खे आगाही ॾियणु निकितो आगाहीअ मां बेदारी अचणी आहे बेदारीअ मां जंहिंमें ज़मीर हूंदो ज़मीर जो आवाज़ ॿुधी उन गैरत जो इज़हार कंदो ऐं उनजो मुक़ाबिल थींदो यज़ीदियत जो उन करे ही ताक़तूं केतिरियूं वॾियूं हुजनि जॾहिं असां वटि तारीख़ में मिसाल हिते पिया आहिनि असीं हुननि जा पैरोकार आहियूं त इहो ई रस्तो इहो आहे ऐं
मौजूदा मौजूद तरीक़ो बि हुआ त पुरम सियासी तहरीकुनि जे ज़रिए पुरम सियासी जिदोजहद जे ज़रिए सिंध जे माण्हुनि जे साथ जे ज़रिए इन सॼे साज़िश खे असांजे हज़ारे सालनि जे वतन जे इन धरतीअ खे जेका मुख़्तलिफ़ वक़्तनि ते कॾहिं ग़ुलाम कॾहिं आज़ाद रही आहे 14 अगस्त 1947 में हिन वफ़ाक़ में शामिल थी कहिड़े ख़्वाबनि सां असीं वधीक महफ़ूज़ थींदासूं ऐं तरक़ी कंदासूं पर जॾहिं अॼु था ॾिसूं 77 सालनि खां पोइ असीं महफ़ूज़ न आहियूं देसी दलाल एतिरो मज़बूत कयो वियो आहे उनखे मैनेज कयो थो वञे पाकिस्तान जे आइन जी बनावट अहिड़ी कई वई आहे जो अक्सरियत जा फ़ैसिला क़ौमी असेंबलीअ में था थियनि जंहिंमें असांजी बराबरी जी नुमाइंदगी न आहे ऐं उहो 3 जो आइन हाणे फरसूदा थी वियो आहे छो त असांखे तहफ़ुज़ न पियो ॾेई सघे हितां जी जेका जोड़ जेका सिस्टम जेको नज़र न थी आयो पोयां थी जेको जाली इलेक्शनूं कराए थो हिन सॼे ईंदड़ हुकुमरानीअ जी सिलेक्शन करे थो ऐं पंहिंजनि मफ़ादनि जे आड़ ऐं ग़ैर मुल्की मफ़ादनि जे कम अचण लाइ हमेशा पेश हूंदो आहे उहो हिन सॼे निज़ाम खे जरख़माल करे वेठो ऐं उनजा एजेंट हमेशा मिली था वञनि ऐं सिंध में अॼु धारियां दलाल जे रूप में जिन सिंध जो सौदो कयो आहे उहा पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी शक्ल में थी हिते अॼु ज़ाहिर थी आहे ऐं उन्हनि सिंध जो सौदो कयो आहे पर असां जॾहिं माण्हुनि निकिता आहियूं उन्हनि खे आगाही ॾिनी आहे ॾिठो अथऊं त सिंध जो माण्हू भले वोट कंहिंखे बि न हुजेसि भले किथे बि कंहिंसां बि कंहिं वॾेरे सां कंहिं पीर सां कंहिंसां मुरीदीअ जो रस्तो हुजेसि कंहिंसां सरदारीअ जो रस्तो हुजेसि पर पंहिंजे वतन तां जॾहिं 2012 में वतन जी विरासत जो फ़ैसिलो थियो ही जेको अजीब किस्म जी सियासत थी आहे छा त हुकूमतनी जो आला मिसाल सिंध जे माण्हुनि ॾिनो आहे मज़हबी जमायत हुजनि जमात इस्लामी हुजे वहदतुल मुस्लिमीन हुजे शिया उलमा काउंसिल हुजे तहरीक लबैक पाकिस्तान हुजे नालो वठ तंज़ीमुनि जो नालो वठ मरकज़ परस्त जमायतूं हुजनि सवाइ हुकुमरान जमायतुनि जे अॼु असां वटि जेके सेंट्रलिस्ट चइजनि मुख़्तलिफ़ जमायतूं हुजनि असां वटि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ आहे असां वटि फंक्शनल लीग आहे नेशनल पीपल पार्टी आहे मां तव्हांखे ॿुधायां थो ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस जा मुख़्तलिफ़ दोस्त आहिनि केतिरी जो QAT आहे अवामी तहरीक आहे कंहिंखे चऊं नालो त वठु न आउं जाने नाला वठी कंदुसि 10 मिंट लॻंदा SDP आहे जे नालो वठु जीअं सम्झूं हाणे जमायतूं उहे त GM जा हुकूमत वतनी जे बुनियाद ते उहे त पंहिंजो रख ख़ुद ॾियण लाइ तयार आहिनि पंहिंजी जान क़ुर्बान करण लाइ हिक जमायत सिंध जो इहो त थियो सियासी पर ग़ैर सियासी कंहिं दुकानदार खां पुछ कंहिं बचड़नि खां पुछ हुननि अञा ही जेके हिते 5 अठनि सालनि जा सॼी सुंध मां घुमी आयो आहियां त जिते जिते वञा थो जे गोलाड़ीअ जो ॿार आहे या जोईअ जो ॿार आहे पर हर हिक जे वातदार कैनाल समूरा कैनाल समूरा बाक़ी ॿियो नारो हिकिड़ी तव्हांखे ॻाल्हि ॿुधाए छॾियां
ईद ते तव्हांखे ख़बर आहे मुंहिंजो तालुक असुल सनत आहे पर आउं पार नवाब शाह रहंदो आहियां मुंहिंजा वॾा भाउर जलाल महमूद शाह डॉक्टर ज़िया ए सत रहंदा आहिनि आउं परे पासे रहंदो आहियां घणा मूंखे जेके सुञाणनि आउं नवाब शाह रहंदो आहियां सकरन में जेके ईद मिलण मूं ॾे विया हुया ॿियनि ॾे विया हूंदा हिन ईद ते ईद ॿिए ॾींहं अची करे हमरा अहवाल ॾिनो सदर साहब जी जेका नमाज़ हुई या जेको फोटो ॾिठो हूंदो 50-60 माण्हू महदूद माण्हुनि खे इजाज़त पर हिकिड़ो को काचे जहिड़ो को सीनियर सिटीज़न हो छो त घणा बिरादरी ज़रदारी बिरादरी उन्हनि मां हिकिड़ो चयो मूंखे जंहिं दोस्त खे ॿुधायो मूं वटि उन चयसि रस इज़त त हली वई आहे घटी घटीअ में गारियूं पियूं मिलनि लानतूं पियूं पवनि सो उहा त वई इहा सदारत खणी उछल मतां का इज़त बची वञे का सराई का टको जियो साईं जियो ऐं दौड़ में वियसि उते संददी बिरादरी नारन असांजा क़ौमी कारकुन बि आहिनि सरकारी दोस्त ईअं न आहे ज़ात ते न आहे क़ौमी कारकुन त हुननि नारो मुंहिंजे इस्तक़बाल में इहो पियो आयो त तो ज़ात रजाई उन करे पर वरी असां वटि सिंध में वरी शौक़ीन ॾाढा हुआ वरी वफ़ादार उन्हनि जा ओ छा को मेमण को ॿियो वरी सूमरो को फलाणो मुक़ाबले लॻो पियो आहे त ॿ टे ॾींहं साहब खे इलाही ॻाल्हियूं मिलियूं आहिनि वरी उहो विच में पवंदो त वरी वज़ीर आला चए त आऊं खणा वज़ीर चए त आऊं खणा मेंबर चए त आऊं खणा पर सॼी सिंध जी बल्लभ जो ॻाल्हाए ऐं माण्हू उनखे न करे छॾे सिंध जो आवाज़ ॿुधी छॾियो सिंध जी राय ॿुधी छॾियो सिंध हुकूमत जेको कूड़ पोइ 9 महीननि में पहिरीं इनकार कयो सभु कूड़ा को न थियो आहे हाणे वज़ीर आला छा थो चए चए तो मिनट्स मटाए न फैसला मटाए कंहिं मटाए उन करे ठगनि जो पर सदर 17 दिसंबर ते तकीर कई माना जहिड़ो को वॾो को असांजो अंदाता हुजे मैं देख लूंगा इस मसइले को अच्छा ठीकु आहे वरी 2 महीननि खां पोइ जॉइंट सेशन में चई त ही सही कोन पियो थिए सभा ॻाल्हि तकीर करण जी कहिड़ी ज़रूरत आहे पन्नू जहिड़ो लिखियो ई हो वापसि करे छॾ मैं देख लूंगा वरी सभिनी वज़ाहतूं कयूं त कुझु कोन थियो आहे सभु कूड़ा हाणे चवनि था त वरी पहुचूं सिंध असेंबलीअ मां जेको करारदाद था पास कयूं वरी हाणे पंहिंजा वकील बच ते छॾिया अथनि अड़ा स्टे था वठूं अरे बाबा इन जो वास्तु ई कोन्हे स्टे जो तव्हां हुकूमत मयो जेको ऑर्डर आहे सो वापसि वठी छॾियो पर न ही इन करे वरी 34 ते जलसो कयो त वरी चवंदा सिंध में था लहूं अचो था मूं जिते किथे चवंदो पियो चवां त सिंध जा माण्हू हीअं पंहिंजी पाणीअ जे मामले ते यक राय आहिनि ऐं मुतफ़िक़ आहिनि ऐं उहा हिक राय आहे त 6 कैनाल इस्तेसाल न थींदो इहो हिकिड़ो फ़ैसिलो थी चुको आहे पर हिननि जेके बि रूप ॾेखारिया पर सिंध जे माण्हुनि उहे मजमूई तौर ते रद्द करे छॾिया कहिड़ा बि ढंग कया अञा बि ढोंग कंदा मूं हैदराबाद में चयो त मुंहिंजो शिकारनि खे खुटी घणे केॾा ईंदी आहे शिकारनि पाणीअ जे मामले ते सिंध जूं औरतूं मर्द पोड़ा पका ॿार सभु शिकारी आहिनि अचो त तव्हांखे सभु तव्हांखे ॿुधाई लांटूं हुजंदव इहो मंज़ूर न कंदव अॻे मोहतरमा बेनज़ीर जी वफ़ात ते 20 ॼणा पंहिंजा दलाल विहारे पार्टीअ वर्कर विहारे चईं त न खपे
ये तो वरी पहुंची न खपे ड्रामो करे सभी मणिवण के देखारी हाण वरी पुट बि सागो तो डोंग करे अरे बाबा हाण वो डोंग अलाए के बंदियो सोबे उनजे मौत जे दुख में हादसे जे दुख में बंदियो हाणे हिन वरी छा कयो वेठा त ये बियारे त छा एटा नारा पे वही के नाला सबूरा ना मंजूर वफा के तो सा जेड़ो ए बियारे आई पण वरी चिंतनी में वफा को बचने आए सब आगा को अरणी दे चिंतो या सदी सिंध में हली दिस पर मु बार बार चवा पियो हम ये वाजे करते हैं पटेल जोड़ ना गलाएं हम ये वाजे करते हैं कि सिंध के लोगों का रेफरेंडम आ चुका है आपके दलालों ने प्री इलेक्शन से आपसे कमिटमेंट जो की थी जमीनों की वसाइल की साहिल समंदर की पानी की इनमें से कोई भी बात हमें मंजूर नहीं है ये मावरा आइन है जो आइन में आप तब्दीली भी करेंगे तो हम ये कबूल नहीं करेंगे अगर पानी का स्कीमें आप ज्वाइंट पार्लियामेंट से लें जिसमें हमारी बराबर नुमाइंदगी नहीं है सीसीआई से लें जिसमें हमारी नुमाइंदगी सही नहीं है या आप कोर्ट से ये लें अगर सुप्रीम कोर्ट भी लिख दे कि ये कैनाल बनने चाहिए लेकिन सिंध के 6 करोड़ लोगों का फैसला है कि ये कैनाल नहीं बनेंगे हम ऐसी केंद्रीय कोर्ट्स को नहीं मानते ऐसी सीसीआई को नहीं मानते ऐसी एस्टेब्लिशमेंट को नहीं मानते ऐसी पार्लियामेंट को हम नहीं मानते आप अगर जबरदस्ती गन पावर पे ये लेंगे तो ये फेडरेशन के लिए खतरनाक होगा और फेडरेशन अगर आपको इतनी कबूल नहीं है अब आपको अगर 6 कैनाल उससे भी ज्यादा प्यारे हैं तो चलें गन के पावर पर और ये देसी दलालों को के साथ ये बना लें ये आपके साथ होंगे लेकिन मेरा ख्याल है कि सिंध के लोग ये जो टोला है 1-2 हजार का जो मेंबरों का इनको भी कहेंगे कि सिंध से मेरा ख्याल आपको जीएचयू के पास एक यतीम खाना बनाना पड़ेगा कि ये कैनाल के हामी थे इनको लोगों ने निकाल दिया अपने देश से निकाल दिया इसलिए हिकिड़ी इज्तिमाई पाण सब बाग़रत कोई माण्हू आहियूं जेके पंहिंजे वतन सां मोहबत था करियूं उनजी नदीअ खे बचाइण चाहियूं था ऐं जेकॾहिं पाण हीअ ॿधी जेका अॼु आहे या क़ाइम रखी मूंखां घणा साल पुछंदा आहिनि कीअं बचाईंदो अरे बाबा मूंखे ख़बर आहे न त मुंहिंजो रब गैर महसूस तदबीरुनि सां पंहिंजी मशीयत पूरी कंदो आहे छो त हू इल्मु रखंदड़ ऐं हिकमत ॼाणींदड़ आहे क़ुर आयत मूंखे उन ते यकीन आहे त ही करोड़े माण्हू उन्हनि जो बंदोबस्त ऐं हज़ारे सालनि खां उन्हनि जे नस्लनि खे या नदी ठाही अथसि ऐं उनखे ज़मीन जो मालिक कयो अथसि जेकॾहिं का फुरंदड़ कुवत आई उन सां हितां जो बचो टकराईंदो पर पंहिंजी जान ॾींदो पर तव्हांखे इहे हथ न ॾींदो उनजे करे असां पुरम जदोजहद जारी रखो मुंशियल ॻाल्हियुनि में न अचो ही भाॼियुनि जा जुलूस अथव थी सके थो तव्हां वटि चोरनि जा चोर गॾु करे पेर में गॾु पाईंदा ए वचन तव्हांखे थधो करणु अचनि हिकु उन खां परहेज़ कजो क़ौम जा जेकॾहिं लखे माण्हू असीं इकट्ठा करणु चाहियूं उन में तशदुद न आणियो लठ न ज़बान ऐं ॿधी 10,000 माण्हू दादूं में गॾिजी पिया लख माण्हू हैदराबाद में गॾिजी पिया कराची में लखे माण्हू गॾिजी पिया इहो माण्हुनि जो फ़ैसिलो रुगो पाण में हाणे प्यार गॾिजे
मुख़्तलिफ़ माण्हुनि उन्हनि जो पाण में जोड़ करे पियो ए सभु गॾिजी जंहिंमहिल पंहिंजे ताक़त जो मुज़ाहिरो कंदा असीं इन जे तरफ़ ई वधूं पिया तव्हांखे अहिड़ा चवण अचूं अॼु तव्हां वटि आया आहियूं तव्हां कॾहिं तव्हांखे सॼियूं छाजे लाइ नदी लाइ पंहिंजे लाइ न नदी लाइ तव्हां रुगो सद में सद ॾियो पाण अवाम जी ताक़त जे ज़रिए इन जो इज़हार कंदासूं रियासत असांजो फेडरल गवर्नमेंट प्रोविंशियल गवर्नमेंट ऐं कंपनी सरकार लखनि माण्हुनि जे अॻियां इंशाअल्लाह गोॾा खोड़ींदी ऐं फैसला वापसि वठंदी जे न वठंदी तॾहिं असां ॻणकर बि जुदोजहद कई आहे संहिंदी मुहिम हलाए छॾी अथऊं असां तव्हांजे ज़रिए सॼी दुनिया त ॾिसे थी उन्हनि खे असां चाहियूं था त मुल्क जे अंदरि मामला ॿाहिरि न वञनि बहितर आहे त तकिड़ो फ़ैसिलो करे वठो जेकर सिंध जे मफ़ाद जो फ़ैसिलो न कंदा त यकीनी तौर ते पोइ असां सभु तरीक़ा इस्तेमालु कंदासीं सभिनी अक़वाम मुतहिदा खे हर इदारनि खे लिखंदासूं लखे माण्हुनि जे सहन सां त बाबा असां सां ई ज़ुल्म पियो थिए असांजी माहौलियात ख़तम पई थिए असांजी ज़राअत ख़तम पई थिए असांजे हज़ारे सालनि जी तहज़ीब खे तबाह कयो थो वञे असांजे 6 करोड़ माण्हुनि जे पीअण जो पाणीअ खे ख़राब पिया कनि उन करे माहौलियात लाइ माण्हुनि जे बचाव लाइ असीं जित ठाहींदासीं ऐं जॾहिं लखे माण्हू गॾु थींदा त मूंखे यकीन आहे अलाह साईं उहो मालिक असांजो उहो असांजी मदद कंदो ऐं इंशाअल्लाह फतेह पंहिंजा कदम चुमंदी ऐं कहिड़ा न ठहंदा